ए वरी छा बुंबा जी छा जान वरी नेशनल स्टेडियम क्रिकेट ग्राउंड जाते क्रिकेट खेॾंदा आहिनि। अच्छा बालर आहिनि हा बालर हिते खेॾंदा आहिनि। हा हिते खेॾंदा आहिनि। अच्छा उहो इहो आहे जगह। हा इहो आहे। सही हिते माना बालर आहिनि खेॾंदा आहिनि जेको टीम में हलंदो आहे। हा ठीकु वाह यार वाह छो बीठे बा अब सिग्नल बंद आ गया। सिंगर बीठो आहे कहिड़ो ॻाइणो सिंगर न सिग्नल असां बंदि थींदो वरी अॻे में हो गाॾियूं हलंदियूं वरी हो हलंदियूं वरी उन खां पोइ वरी खुलंदो वरी असां हलंदासीं जेको गाड़ी बत्ती भरे थी न वरी हिते साई अची वेंदी पोइ असां हलंदासीं। तूं यार लही वञ हुनखे इलाज में त करे चओ असांखे तकड़ आहे वॾो ऑफिस में वञिणो आहे चओ देरि छॾो झंडू खान खे त असांखे अॻे में छॾे यार। साईं हाणे सॼी दुनिया अचे वञे थी असां सां थोरी पवंदो सॼो हली आयो हली त कीअं सेकंड अञा हो गाॾी दीवारां थी हलनि अञा माना इहो ॻाढ़ो बत्ती भरे थी। हा अञा ॻाढ़ो बत्ती भरे थी। हाणे हिमत कर मूंखे मुजतबा तुनियो जी ऑफिस में पुॼाए था। हा सर यार इहो साम्हूं बोतल लॻल आहे इहो उंज बि लॻो इहो बोतल खणी अची पियूं आहे इहो स्टिकर लॻल आहे फोटो लॻल आहे। फोटो लॻल आहे अच्छा इहो माना पीअण जो न आहे छा? हा सर पीअण जो न इहो फोटो आहे इहो खाली फोटो आहे तो हल पोइ पीअण वारो दुकान ॾिसो हुते छॾेसि। हा ॿियो 5000 रुपया भरियो छॾेसि पोइ बसि घर पाणी पींदासीं छॾेसि। जेको बैंक मां पैसा कढाया 5000 हुन मां कढियो न तव्हां खटियो न खीसे में न कपिया अथव घर पियो था हली पाणी चुको बसि अहिड़ा ड्राइवर आहिनि छड़ो बाबा खाइण पीअण में मूंखे जेको आहे पैसनि में तबाह था करनि पिया। हल हाणे 2-4 ॾींहं आहियूं जेको ख़र्चो थोरो घणो कयो पोइ घोट भॼो हिते त असां फुरिजी वेंदासीं असांजो इहो 2-3 जॾहिं ज़मीन जा बि असांजा ख़तमु थी वेंदा। अहिड़ा बगुला असां बि वठो यार अहिड़ा अच्छा हे सुई गैस आहे हा हे सुई गैस ए अलाए काॾे गोल फिराए थो हिन पुल तो हाणे आयासीं वरी उन पुल ॾे हले थो रस्तो आहे न हीअं अच्छा मथां आयासीं माना हाणे हेठो हले थो। असां ज़मीनदार माण्हू असां वटि पैसो नथो लॻे असां बैलेंस नथा विझरायूं जेतिरो असांजा ड्राइवर बैलेंस विझराए ॻाल्हाइनि था माण्हुनि सां वॾी ॻाल्हि आहे बाबा। ठीकु आहे हे कमु त हिते थी वियो। अच्छा यार बिज़नेस ॾाढो ॾुखियो कमु आहे बाबा बिज़नेस करणु को आसान कमु न आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं कुछ आहे ठीक ठाक साईं मज़े में साईं ॿियो ख़ैर आहे साईं अल्लाह जो करम कुछ आयो वियो हिते वियो साईं जी या कभी उता का आहे बाबा वेहो तव्हां वेहो बिल्कुलु अच्छा हिते वियो जी माशाल्लाह तव्हांजी ऑफिस आहे जी बिल्कुलु ऑफिस आहे। मां बि ड्राइवर खे का चयो बाबा गाॾी खे तेज़ कर मुंहिंजी त मां फोन कई ऑफिस में वेठो आहे वीचारो हुते हलणो आहे जी तव्हांजी महिरबानी तव्हां फोन कई असीं तव्हां टाइम ॾिनो असांखे। अच्छा तव्हां झंडू खान साईं झंडू खान हा साईं झंडू खान शिकारपुर वारो ज़मीनदार ॿुधायो आहे न सुबुह फोन ते। झंडू खान कहिड़ो यार फोन जेकी कई हुयव हा सही अच्छा तव्हां आहियो जी बाबा मूंखे तव्हां हमरा नंबर ॾिनो न तव्हांजो मूंखे सही पोइ वरी मां तव्हां ॾे फोन कई जी उहो आहे न साईं मां शिकारपुर वारो ज़मीनदार झंडू खान। ॿियो भाऊ ख़ुशि ख़ैर अल्लाह जा करम साईं तव्हां हिते कराची में आहियो मां बिल्कुलु मां कराची में काफ़ी माना 20-25 साल पहिरियों हिते शिफ्ट थी वियुसि। अच्छा ऐं काफ़ी स्ट्रगल कई आहे हिन महिल माशाल्लाह सुठा बिज़नेस आहिनि पंहिंजा कारोबार आहिनि वॾा ज़बरदस्त। वाह वाह हा असां बि त इन करे आयासीं न साईं नालो ॿुधोसीं तव्हांजो असांजो बि हाणे छा आहे न ॻोठ में ज़मीन आहे घणी माशाल्लाह जी पोइ हाणे वरी पैसो बि आहे सही चयोसि त यार हिन पैसे खे कुझु वधायूं अच्छा वधायूं न साईं हा उते जो उते भला केतिरो फिरंदो मतिलबु तव्हां बि मतिलबु इंट्रस्टेड आहियो कारोबार करण में। पोइ साईं मूंखे वरी दोस्त ॾसियो तव्हांजे नाले जेको आहे मुजतबा तुनियो जी हुनजी ऑफिस आहे कराची में सही पोइ कराची में बि मां पहिरियों दफ़ो सही आयुमि हाणे हूअं हाणे त ॻोठ में रहूं हाणे राज शुरू कई आहे कराची में ज़बरदस्त न इहो सही आहे ॻोठ वारा माण्हू कराची अचनि था इहो बहितर आहे। हिकिड़ो जेको आहे बंगलो बि वरितो आहे गाॾी बि वरिती आहे माशाल्लाह ड्राइवर हेठि बीठो आहे हाणे गाॾी ते माशाल्लाह पोइ तव्हां सां माना इहो असांखे डिसमिस करणी आहे इन बारे में आयासीं मां चयो साईं सां मिलूं। एक्सक्यूज़ मी छा करिणो आहे डिसमिस करणी आहे साईं तव्हां सां डिसमिस जी मतिलबु डिसमिस मतिलबु नौकरीअ मां कढाइणो आहे मूंखे छा करिणो आहे डिसमिस मतिलबु मां जॉब वॉब थोरी थो कयां मूंखे डिसमिस कराईंदव तव्हां ओए होती भई चवंदा न अछर पढ़ियल लिखियल जटु इहो थी जटु पढ़ियल लिखियल साईं ॾिसो असां बराड़ी में रहूं था असांजो ॾोह न आहे असां त चलो जहिड़ो बि चऊं था शहर में पढ़ियल लिखियल ऑफिसर माण्हू बि तव्हां नथा ॼाणो डिसमिस छा आहे बाबा जेको हे पैसो पाई फेराइबो आहे कारोबार कबो आहे हुनखे छा चइबो आहे इहो ई पैसो पाई फेराइबो आहे जी मतिलबु कारोबार कबा हेॾे होॾे त इनखे छा चइबो आहे बिज़नेस अच्छा असल में थोरो माखोसि हिन महिल इहो बिज़नेस पिया करणु ठीकु हा न बिल्कुलु मां पाण वेठो ई न लाहियां न सर अच्छा मां बेसिकली कैपिटल इन्वेस्ट कंदो आहियां जेके माण्हू छा कंदा कैपिटल इन्वेस्ट
कैपिटल में सम्झो था अलाए छा चओ था वरी गारे बार न ॾिजो असांखे असां थोरो गार न आहे कैपिटल इन्वेस्ट मतिलबु ईअं हूंदो आहे माना सम्झो त पैसा जेको हूंदो आहे न ॿियनि जा पैसा मिली करे माना पैसा ॿियनि जा महिनत असांजी एक्सपर्टीज़ असांजूं मिली करे असां जेको कारोबार कंदा आहियूं 50-50%। ॿी ॻाल्हि जी ऐं ॿी ॻाल्हि इहा त वरी जेको आहे कुझु प्लेटां बि ठाहिणियूं आहिनि प्लेटां ठाहे करे असां खपायूं जीअं अच्छा मां सम्झी ठावनि जो कारोबार करणु था चओ न तव्हां अड़े बाबा मां वरी कहिड़ो पंजाब जो पंजाबी आहियां साइकिलनि ते करे ठावनि जा वरी खारा ॿधी पोयां हलंदुमि अड़े बाबा मां ज़मीनदार माण्हू आहे मुंहिंजो मतिलबु इहो आहे त माना जेको आहे वॾी वॾियूं जायूं वॾा वॾा बंगला जेके ठाहिबा आहिनि उन्हनि खे छा चइबो आहे वॾियूं वॾियूं जायूं वॾा वॾा बंगला जेके आहिनि कराची में घणनि अमीरनि माण्हुनि जा साईं वॾा जायूं आहिनि न उहे छा चवंदा हुता वॾा जायूं त जाम आहिनि यार बंगला वॾा हूंदा आहिनि जायूं ॿियो हले छा चवंदा हुनखे न साईं प्लेट चवंदा हुआ न छा चवंदा वटो चवंदा हुआ थाली प्लेट ओ माय गॉड फ्लेट्स फ्लेटनि जूं ॻाल्हियूं पिया कयो इहो असल में असां वरी चऊं था पढ़ियल लिखियल जटो पर असांखां ग़लती थी वई तव्हां सही आहियो पंहिंजा इहो बि करिणो आहे माना तव्हां वटि माशाल्लाह एॾो पैसो आहे जो तव्हां माना फ्लेटनि में बि इन्वेस्ट करणु था चाहियो बिल्डिंग्स ठाहिणु था चाहियो हाणे सम्झी आयो न सही ॻाल्हि की तव्हां छा पीअंदव फ़िलहाल त पाणी चुको पी आयो पोइ वरी ॾिसूं था मानी वग़ैरह जो यार मां न त मानी ॿुधायो मानी खाईंदव ॿाहिरि होटल रेस्टोरेंट ते हलूं वॾे ते सर काॾे हलंदासीं रेस्टोरेंट वग़ैरह ते हलूं कहिड़ा रेस्टोरेंट तव्हां पाणी त पियो रेस्टोरेंट तव्हां माशाल्लाह तव्हां त वॾा इन्वेस्टर आहियो सही उहो त मां चयो न सही न ज़बरदस्त मां आहियां इन लाइ वेठो हिते सर आई एम ट्राइंग टू इन्वेस्ट द अमाउंट ऐं जेको आहे सो मुख़्तलिफ़ मतिलबु तव्हांखे मां ट्रांसलेट सवली सिंधी में ॻाल्हायो साईं असां थोरो जी मतिलबु चवण इहो आहे त अगरि के माण्हू हूंदा आहिनि जेके जंहिं वटि पैसा हूंदा आहिनि पर उहो हुन वटि तरीक़ेकार न हूंदो आहे त उनखे पैसे मां कीअं पैसे कीअं कमाए त उन लाइ असांजा जेके एक्सपीरियंस आहे या तजुर्बो आहे उन मां असां उन्हनि जी मदद कंदा आहियूं ऐं हुननि खे पैसा डबल करे ॾींदा आहियूं कमाए ॾींदा आहियूं असांखे डबल करे ॾियो न साईं चवणा बिल्कुलु न ज़बरदस्त तव्हां जीअं मूंखे ॿुधायो त तव्हां बाक़ाइदा फ्लैट्स जे कारोबार में इंट्रस्टेड आहियो त मां त वॾो शौक़ु थी मां त तव्हांखे हल्को फुल्को माण्हू पियो सम्झां माशाल्लाह तव्हां त ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे बि कुझु पैसा खपनि पंहिंजे घर जे लाइ मूंखे हुकुम कयो असां जंडू खां न आहे भला छा